मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, ॿियनि केतिरनि वास्ते जिन जा वीचार मां सम्झां थो त अॼु हिते असां सां आहिनि, पर जेके मजबूरियुनि सबबि शरीर तौर सां शामिल न थी सघिया आहिनि, तिन सभिनि वास्ते सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 5 नवंबर उहो ॾींहुं जंहिं ॾींहं वास्ते हिन दास वरी वरी पे निहारियो हो, ऐं मां सम्झां थो तव्हां मां किन ॿियनि बि वरी वरी पे निहारियो। उहो ॾींहुं अची वियो आहे। पाण सां केॾी न आसीस खणी अचे थो। इहा आसीस शल असां सभिनि ते अचे, सॼे विश्व ते अचे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सुबुह जो जाग थी अखियूं खोलियुमि, उन खां अॻु दिलि जे अंदरि 4 अखर ॿुधमि। 4 अखर, इहे अखर मूं दिलि जे अंदरि वरी वरी पे पुकारिया आहिनि, वरी वरी पे उचारिया आहिनि। कहिड़ा 4 अखर? 4 अखर। कहिड़ा 4 अखर? 4 अखर ही, कर क़बूल कदमनि में, कर क़बूल कदमनि में। गुरुदेव लाइकी की न अथमि, छो त वरी वरी आदर्श खां मुंहुं मोड़ियो आहे, ऐं वरी वरी पंहिंजे जीवन में तुंहिंजे सिख्या जी साखी की न ॾिनी अथमि पूरीअ तरह, पर तुंहिंजी कृपा केॾी न वॾी आहे। मुंहिंजूं भुलूं चुकूं बेशक वॾियूं, पर उन्हनि खां घणी वॾी आहे तुंहिंजी कृपा, तुंहिंजी महर, तुंहिंजो रहम, तुंहिंजो फज़ल, तुंहिंजी खिम्या। कर क़बूल कदमनि में, कर क़बूल कदमनि में। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 2 हथ अदब जा ॿधी तव्हां प्यारनि खे वेनती थो करियां, आसीस करियो, आसीस करियो, आसीस करियो त पोएं पसाह ताईं गुरुदेव जे दर ते एक नौकर थी रहा, एक खसीस खादिम, एक ख़िज़मतगार, ऐं हिक सभागे ॾींहं रे शल कदमनि में क़बूल पवां, क़बूल पवां, क़बूल पवां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, साधू वासवाणी हलियो आहे जमशेदपुर में। कलकत्ते खां ट्रेन रस्ते 4 कलाक परे जमशेदपुर, जिते टाटा आयरन एंड स्टील कंपनी वारनि 3 ॾींहंनि में अञा हिक टाउनशिप ठाहिण शुरू कई हुई। उते केतिरा माण्हू रहंदा हुआ, हज़ारनि जे तइदाद में टाटा आयरन एंड स्टील कंपनी उन्हनि जे फैक्टरीज़ में कमु कंदा हुआ। गुरुदेव खे कोठ कनि था, निमंत्रण मोकिलीनि था, तव्हीं अचो, अची असांखे गीता जी सिख्या सम्झायो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव खे गीता केॾी न प्यारी हुई। गीता न फ़क़ति पढ़ंदो हो, न फ़क़ति गीता ते उपदेश ॾींदो हो,
पर गीता जे सिख्या जी साखी पंहिंजे जीवन में ॾींदो हो। एतिरे क़दुरु जो केतिरा माण्हू खिसको थींदा हा, अ लिविंग गीता, अ लिविंग मूविंग गीता, ही त पाण गीता आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं गुरुदेव हले थो। इन वीचार सां त मां 3 ॾींहं हुते गुज़ारे वरी कलकत्ता शहर में मोटी ईंदुसि। पर 3 ॾींहंनि में जमशेदपुर में हिकु नई फिज़ा पैदा थी वञे थी, हिकु नओं वायुमंडल। हिक हिक जे चपनि ते गीता जे के न के श्लोक आहिनि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं गॾिजी मिंथ कनि था, गॾिजी वेनती कनि था त थोरा ॾींहं जेकर वधीक असां सां गुज़ारियो। ऐं गुरुदेव हफ़्तो उत रहे थो। हफ़्तो रोज़ निमा शाम जे वक़्तु मिलानी थिएटर उते हूंदो हो। मिलानी थिएटर में वॾो शाही थिएटर, उते सॼे नगर जा माण्हू अची कथा थींदा हुआ। ऐं रोज़ गुरुदेव साधू वासवानी गीता ते उपदेश ॾींदो हो। 7 ॾींहं पूरा थियनि था। गुरुदेव चवे थो हींअर मां मोटी वञा थो, मूंखे ॿिया कम करना आहिनि। उन ॾींहुं पछाड़ीअ जे ॾींहुं 7हें ॾींहुं हिकु नंढड़ी बालकी, संदसि अखियूं पियूं चिमकनि, संदसि मुंहुं पियो मुश्के, अचे थी। अची गुरुदेव खे चवे थी त मां 7 ई ॾींहं तव्हांजा उपदेश अची ॿुधा आहिनि। मूंखे ख़बर की न हुई त गीता अहिड़ो अजीब शास्त्र आहे। मूं तव्हांजा 7 उपदेश ॿुधा आहिनि, त मां के ॻाल्हियूं मूं पूरी तरह सम्झूं की न आहिनि। तव्हीं सुभाणे मोटी वञो था। मोटी वञण खां अॻु कृपा करे थोरनि अखरनि में मूंखे गीता जी सिख्या ॾेई वञो। गीता जी सिख्या थोरनि अखरनि में कहिड़ी आहे। गीता जी सिख्या थोरनि अखरनि में मूंखे जेकर तव्हीं ॿुधायो। तॾहिं गुरुदेव कहिड़ा अखर चवे थो, कहिड़ा अखर? आत्मावान थियो, आत्मावान थियो, आत्मावान थियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तव्हीं धनवान थिया, तव्हांखे धन्यवाद। पर धनवान थिया त छा थियो? तव्हीं मानवान थिया, तव्हीं शानवान थिया, तव्हीं कुलवान थिया, तव्हीं विद्वान थिया, छा थियो? आत्मावान थियो। ॿियूं त सभु ॻाल्हियूं हिते ई रहिजी थियूं वञनि। धनवान थियूं था, लख करोड़ कठा करियूं था, बंगला मारियूं ठाहियूं था। इहे बंगला मारियूं, इहे लख करोड़ त हिते ई छॾिजी था वञनि। खणी त पाण सां कुझु बि नथा सघूं। आत्मावान थियो। इन करे रोज़ रोज़ मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं आत्मा जो धन वञो कठो कंदा, वञो कठो कंदा, वञो कठो कंदा। The noblest work is to cultivate the soul. Essentially, each one of us is a soul. We are not the bodies that we wear. Each one of us is a soul. This truth, so many of us, alas, have forgotten today. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं पाण खे शरीर करे पिया सम्झूं, पर असीं शरीर कीन आहियूं। असीं त उहो आहियूं जो इन शरीर में निवास करे थो। आत्मावान थियो, आत्मावान थियो, आत्मावान थियो। आत्मा जो धन वञो कठो कंदा, वञो कठो कंदा, वञो कठो कंदा। थोरो थोरो करे हिकु ॾींहुं तव्हीं आत्मा जे धन में शाहूकार थी पवंदा। पोइ इहो धन तव्हां सां हमेशह हूंदो। ही धन त हिते रहिजी वञे थो, पर आत्मा जो धन जिते बि तव्हीं हूंदा, जंहिं बि हालत में तव्हीं हूंदा, तव्हां सां हमेशह हूंदो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे ज़रूरी आहे त पाण खे वरी वरी यादगिरी ॾियारियूं। हिन ज़माने जी वॾे में वॾी बीमारी
चवंदा आहिनि कैंसर आहे, पर कैंसर खां वॾी बीमारी आहे असांजी वेसर। असीं विसारे था छॾियूं, विसारे था छॾियूं। सत्संग में अचूं था, ॿुधूं था, उन वक़्तु दिलि जे अंदरि कहिड़ियूं न शुभ भावनाऊं उथनि थियूं, हीअं कंदासीं हूअं कंदासीं, पर संसार में वञूं था सभु कुझु विसरी थो वञे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, यादगिरीअ जी ज़रूरत आहे। इन करे जेकर पाण खे वरी वरी यादि ॾियारियूं, कहिड़ी ॻाल्हि जी यादगिरी ॾियारियूं, यादगिरी ॾियारियूं त मां ही शरीर की न आहियां, मां त उहो आहियां, मां त आत्मा आहियां, मां त शरीर की न आहियां। I am not this, I am that. I am not this, I am that. I am not this, I am that. मां ही की न आहियां जेकी पाण खे पियो सम्झां, मां त ॿी चीज़ आहियां, मां त उहो आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहा यादगिरी पाण खे वञूं ॾियारींदा, वञूं ॾियारींदा। थी सघे कलाक कलाक खां पोइ हिकु हिकु कलाक पाण सां 3600 सेकंड खणी अचे थो। हिकु हिकु कलाक में 3600 सेकंड। उन्हनि 3600 सेकंडनि मां फ़क़ति 5 सेकंड बचाए असीं जेकर पाण खे हिकु हिकु कलाक खां पोइ यादगिरी ॾियारियूं, मां ही की न आहियां, मां ही शरीर की न आहियां, मां पाण खे शरीर करे पियो सम्झां, न न, मां शरीर की न आहियां, मां 5 तत्वनि जो पुतलो की न आहियां, मां ही मिटीअ जो चोलो की न आहियां, मां पृथ्वीअ जो कीओं की न आहियां, मां त हू आहियां। I am not this, I am that. I am not this, I am that. I am not this, I am that. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहा न रुगो असीं पाण खे यादगिरी ॾियारींदा अचूं, वरी वरी इहा यादगिरी असीं पाण खे ॾियारींदा अचूं, असांजी जीवन बदिलजी सघे थी। जे मां आत्मा आहियां, जे मां ही शरीर की न आहियां, मां कूड़ में छो किरां। ॾिसो वरी वरी संसार में वञूं था 5 रुपयनि जे करे, 50 रुपयनि जे करे, 500 रुपयनि जे करे, 5000 रुपयनि जे करे असीं कीअं न वरी वरी कूड़ में वञी था किरूं, कूड़ में वञी था किरूं, थोरे पैसे जे करे कूड़ में वञी था किरूं। असीं कूड़ में किरंदासीं की न। असांखे जेकॾहिं परूर पइजी वञे असीं केरु आहियूं, असीं कूड़ खां जेकर परे रहूं, कूड़ खां परे रहूं, सच में पंहिंजी जीवन ॿधूं। ऐं जॾहिं सच में जीवन ॿधूं था तॾहिं असीं वञूं था पंहिंजे प्रीतम, पंहिंजे महबूब, पंहिंजे प्यारे जे नज़दीक पवंदा। I am not this, I am that. I am not this, I am that. I am not this, I am that. वञूं पाण खे यादगिरी ॾियारींदा। यादगिरीअ जी ॾाढी ज़रूरत आहे। पोइ जीअं न यादगिरी ॾियारींदासीं तीअं असांजे अंदरि सुवालु उथंदो, सुवालु उथंदो, बराबरि मां ही की न आहियां, मां हू आहियां, बराबरि मां शरीर की न आहियां, बराबरि मां 5 तत्वनि जो पुतलो की न आहियां, बराबरि मां ही मिटीअ जो चोलो की न आहियां, मां त हू आहियां। हू छा आहे? What is that? हू छा आहे? हू छा आहे जंहिंखे गीता आत्मा करे कोठे थी, जंहिंखे जुदा जुदा नालनि सां करे कोठियो अथनि, के कंहिं नाले सां, के कंहिं नाले सां, उहो छा आहे? असांजे दिलि अंदरि इहो सुवालु उथंदो, पोइ तलाश में निकिरंदासीं, तलाश में निकिरंदासीं। इहा तलाश असांखे ॿाहिरि कोन वठी वेंदी, इहा तलाश असांखे अंदरि वठी वेंदी। अंदर जे तलाश ते हलंदासीं। ऐं मानिक जनम त असांखे इन वास्ते मिलियो न, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही मानिक जनम असांखे इन वास्ते मिलियो त असीं अंदर जे तलाश ते निकिरूं, हली जेकी आहियूं असीं वास्तव में उनखे सुञाणूं, परूर पायूं त असीं केरु आहियूं। That is the purpose of this human birth. असांखे ह्यूमन बर्थ, असांखे मानिक जनम इन वास्ते मिलियो त असीं परूर पायूं, असीं केरु आहियूं, असीं छा आहियूं।
असां हेल ताईं असां जानवरी जन्म केतिरा वरिता आहिनि, असां शायदि के इंसानी जन्म बि वरिता आहिनि, पर हेल ताईं असां पाण खे जानवर पे सम्झो आहे, असां पाण खे शरीर पे सम्झो आहे। इन करे असीं जानवरी हैवानी कमनि में मशगूल रहिया आहियूं। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असां मां हिकु हिकु आत्मा आहे। आत्मा जा परमात्मा खां परे की न आहे, आत्मा जा परमात्मा खां ॿिए तरह की न आहे। असीं साॻिया आहियूं। उहो छा आहे मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं? इहो सुवाल जीअं असांजे अंदरि उथंदो तीअं असीं अंदर जे मुसाफ़िरीअ ते हलंदासीं, ऐं अंदर जे मुसाफ़िरीअ ते जीअं हलंदासीं तीअं असीं आत्मा जो धन वेंदासीं कठो कंदा, तीअं असीं वेंदासीं आत्मावान थींदा। आत्मावान थियो, आत्मावान थियो, आत्मावान थियो। छा करियूं जो असीं आत्मा जो धन कठो करियूं? गुरुदेव साधू वासवानी असांखे ॾाढा सवला साधन ॾसिया। ॾुखिया साधन कोन चयूं त वञी तव्हीं करियो, ॾुखिया साधन वञी करियो, न, बिल्कुलु सवला साधन। पहिरियों पहिरियों साधन जो चयूं ज़रूरी आहे, जेकॾहिं तव्हीं आत्मा जी परूर पाइणु चाहियो था, जेकॾहिं तव्हीं आत्मावान थियणु चाहियो था, धनवान थियणु चाहियो था, त तव्हीं कीअं न ॾिसो धन जे पुठियां पिया फिरो, धन जे पुठियां पिया डोरूं पायो। पर जे आत्मावान तव्हीं थियणु चाहियो त टे सवला साधन करियो। टे साधन कहिड़ा? पहिरियों ई पहिरियों साधन, रोज़ कुझु वक़्तु शांति में ज़रूरु गुज़ारियो। असांजा 24 कलाक, असांजा 8 पहर केॾे न गोड़ शोर में वञनि था। केतिरा माण्हू आहिनि सुबुह जो उथनि, पहिरियों ई पहिरियों कमु कंदा, हथ मुंहुं धोईंदा, तंहिंखां अॻु टीवी खे ऑन कंदा, फुल वॉल्यूम, टीवी पई वाका कंदी। सॼो वक़्तु उन्हनि वाकनि में असीं रहूं था, सॼो वक़्तु असीं गोड़ शोर में रहूं था। केॾो न गोड़ शोर चौगिर्द चौधार आहे। गुरुदेव साधू वासवानी चयो त घटि में घटि 15 मिंट रोज़, 15 मिंट तव्हीं शांति में वेहो, वेही प्रभुअ सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करियो। तव्हीं ॾिसो तव्हां वटि को मित्र अचे थो, को दोस्त अचे थो, का साहेड़ी अचे थी, तव्हीं कीअं न उन सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करियो था। प्रभु हमेशह तव्हां सां वेठो आहे, 24 कलाक 8 पहर प्रभु तव्हां सां गॾु वेठो आहे। उन सां तव्हीं कॾहिं ॻाल्हियूं ई नथा करियो। प्रभुअ सां पंहिंजे दिलि जूं उजाड़तूं तव्हीं, सीक्रेट्स ऑफ योर हार्ट, तव्हीं उन सां शेयर करे सघो था। पक थींदव कंहिंखे ॿिए खे ॿुधाईंदो की न। साहेड़ीअ खे न तव्हीं ॿुधाईंदियूं, पोइ साहेड़ी तव्हीं सम्झंदियूं साहेड़ी पाण सां रखे थी। साहेड़ीअ खे उण तुर थींदी, उनखे पंहिंजूं साहेड़ियूं आहिनि, उन्हनि खे ॿुधाईंदी। अहिड़ीअ तरह तव्हांजूं जेके गुझारतूं आहिनि सभु खुली थियूं पवनि। प्रभुअ सां तव्हीं गुझारतुनि जो ज़िक्र करियो, उहो कंहिंखे की न ॿुधाईंदो। 15 मिंट वेही तव्हीं प्रभु सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करियो। 15 मिंट वेही तव्हीं प्रभु सां को न को नातो जोड़ियो। प्रभुअ खे चओ, प्रभु तूं मुंहिंजो पिता आहीं, तूं मुंहिंजी माता आहीं, तूं मुंहिंजो भ्राता आहीं, तूं मुंहिंजो महबूब आहीं, तूं मुंहिंजो मित्र आहीं। जेको नातो तव्हीं चाहियो वञो नातो जोड़ींदा। 15 मिंट वेही तव्हीं ध्यानु करे सघो था, पर ध्यानु शुरूआत में ॾाढो मुश्किल अथव। केतिरा माण्हू वेठा हूंदा आहिनि ध्यान में, सभु चवंदा आहिनि ही त को साधू आहे, पर हुन साधूअ खे ख़बर त संदसि हालत कहिड़ी आहे, मन पियो भिटके। दिस धावत गुरुजन चवनि था, 10 ॾसाउनि में मन पियो भिटके। इन करे ध्यानु करणु फ़क़ति थोरनि लाइ आहे। ध्यान जो रस्तो हिकु लाइ की न आहे। जीअं तव्हीं नाम उचारींदा, जीअं तव्हीं प्रभुअ जे वधीक वधीक नज़दीक ईंदा, तीअं तव्हांजो अंतःकरण वेंदो साफ़ थींदो, वधीक वधीक साफ़ थींदो। जीअं अंतःकरण साफ़ थींदो तीअं मन जी चंचलता पाण ई दूर थी वेंदी, तव्हीं पाण ई ध्यान में वेही सघंदा। पर 15 मिंट शांति में ज़रूरु गुज़ारियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॿियो साधन कहिड़ो? मूं तव्हांखे चयो न त
त टे साधन सवला साधन गुरुदेव असांखे बताया त आत्मा जे धन में कीअं वधो। दुनिया जे धन में त तव्हां वञो पिया वधंदा पर दुनिया जो धन सभु हिते ई रहिजी वेंदो। आत्मा जो धन बि कठो करियो। आत्मा जो धन रोज़ रोज़ थोरो थोरो करे वञो कठो कंदा। पहिरियों साधन सांत में घटि 15 मिंट तव्हां शुरू करियो। ॿियो साधन जेको गुरुदेव असांखे बतायो सो हीउ, जेकॾहिं तव्हां आत्मा जो धन कठो करणु चाहियो, जेकॾहिं तव्हां आत्मावान थियणु चाहियो त मन ऐं इंद्रियुनि खे रोकियो। मन ऐं इंद्रियूं ज़ाब्ते में रखो। इंद्रियूं ऐं मन तव्हांजे ज़ाब्ते में कीननि। इंद्रियूं पियूं भिटकनि, मन पियो भिटके, तव्हांजे ज़ाब्ते में कीन आहिनि। इन्हनि खे तव्हां रोकियो, इन्हनि खे तव्हां ज़ाब्ते में रखो। इन करे त्याग जे भाव में वधो। गीता जो सेंट्रल वर्ड गीता जंहिं ॻाल्हि ते ज़ोर ॾिए थी उहो आहे हिकु अखर, उहो आहे त्याग। त्याग संत रामकृष्ण खां पुछऊं न त साईं असीं गीता पूरी तरह सम्झी नथा सघूं, असांखे थोरनि अखरनि में ॿुधायो त गीता जी सिख्या कहिड़ी आहे। तॾहिं संत रामकृष्ण चयो त मां तव्हांखे हिकु अखर में थो ॿुधायां। हिकु अखर में गीता जी समूरी सिख्या उहा तव्हांखे उहो अखर मिलंदो जे तव्हां गीता 10 भेरा उचारींदा। चवंदा गीता 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 गीता। छा था ॿुधो? तागी तागी, त्यागी थियो, त्यागी थियो। सचो त्याग इन में कीन आहे त मां ज़रूरत कपिड़ा पाए अचां। सचो त्याग इन में कीन आहे त मां पंहिंजो घर ॿार छॾे चवां मां वञ तो तपोवन में विया। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सचो त्याग इन में आहे त मां संसार में रहां, मां पंहिंजे घर ॿार जी संभाल करियां, मां पंहिंजा फर्ज़ पालन करियां, मां पंहिंजो कमकार कंदो रहां, पर त्याग में वधां, त्याग में वधां। त्याग जो भाव खपे। ऐं त्याग जो भाव तॾहिं मिले थो जॾहिं असीं तृष्णाउनि खां परे रहूं था। हिन संसार में तृष्णा जी ज़ुम ॾाढी तिखी आहे। हिक हिक खे तृष्णा पकड़े वेठी आहे। का न का तृष्णा हिक हिक खे पकड़े वेठी आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तृष्णा जे छिक खां आज़ाद तॾहिं थियूं था जॾहिं असांजे अंदरि गुरुदेव जे कमल कदमनि वास्ते, इष्ट देव जे कमल कदमनि वास्ते, प्यारे प्रभुअ जे कमल कदमनि वास्ते सिक पैदा थिए थी। छिक घटि थींदी वञे थी, सिक वञे पई वधंदी। जीअं सिक वञे पई वधंदी तीअं पाण ई छिक वञे पई घटिबी, पाण ई वञे पई घटिबी। पाण ई मन ऐं इंद्रियूं शांत में अची वञनि थियूं। सिक वधायो। ऐं सिक प्रभुअ जी बख़्शिश अथव। सिक प्रभुअ वटां तव्हांखे मिली सघंदी। इन करे प्रभुअ जे दर ते भिखारी थी अची सिक लाइ प्रार्थना करियूं। प्रभु असांखे तूं सिक ॾे, असांखे तूं उकीर ॾे, असांखे तूं अंदर जो इश्क ॾे, असांखे तूं प्यास ॾे। वञूं प्रभुअ खां घुरंदा, वञूं घुरंदा, वेंदासीं न घुरंदा। असांखे परूर पवंदी त असीं त भिखारी आहियूं, असीं त भिखारी आहियूं, दर ते बीठा आहियूं, दर ते भिखारी थी बीठा आहियूं। ऐं जो भिखारी आहे सो पाण ई निमाणो थी पवे थो। इन करे सचो इंसान हमेशह निमाणो आहे। जे निमाणा आहिनि से ई प्रभुअ जे दरबार में घिरी सघनि था। जिन खे मगरूरी आहे तिन खे परे रखंदा आहिनि। चवंदा आहिनि तूं तरस, तूं तरस। पर जेके निमाणा आहिनि उन्हनि खे चवंदा आहिनि हलो अंदरि, हलो अंदरि। तुंहिंजूं असांखे बंदियूं कोन ॾिसणियूं आहिनि। वी डोंट हैव टू लुक इन टू योर अकाउंट्स। तूं हलो अंदरि। निमाणा थियूं, निमाणा थियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, संतनि खे प्यारा अथव निमाणा।
प्रभुअ खे प्यारा अथव निमाणा। ऐं मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजो भेनरूं, छो त मुंहिंजो वक़्तु अची पूरो थियो आहे। टियों साधन जेको साधू वासवाणी असांखे ॾसियो, टियों साधन सो हीउ त खिम्यावान थियो। जेकॾहिं तव्हां आत्मावान थियणु चाहियो था त खिम्यावान थियो। को तव्हां सां कीअं हलंदो, को कीअं हलंदो, हिन संसार में ज़रूरु के निकिरंदा जे पूरी तरह न हलंदा, ज़रूरु के निकिरंदा जे पूरी तरह आदर भाव न कंदा, ज़रूरु के निकिरंदा जे असां सां ठगी कंदा, असां सां कूड़ ॻाल्हाईंदा, असां बाबति घटि वधि वञी ॻाल्हियूं कंदा, ज़रूरु के निकिरंदा। असांखे ख़बर पवे असीं यकदमि उन्हनि खे माफ़ी ॾेई छॾियूं। दिलि जे अंदरि धिकार कंहिं वास्ते न रखूं, दिलि जे अंदरि भेदभाव कंहिं वास्ते न रखूं। जेकॾहिं असीं चाहियूं था त असीं आत्मावान थियूं, जेकॾहिं असीं चाहियूं था त असीं आत्मा जे धन में वञूं, वधंदा सभिनि खे माफ़ी ॾेई छॾियूं। राति जो सुम्हूं तंहिंखां अॻु असुल उन्हनि जो नालो गिनी, फलाणा टेकचंद तोखे माफ़ी, टेलराम तोखे माफ़ी, नालो गिनी भेनरुनि जो जिन बि खेनि तकलीफ़ ॾिनी हुजे उन्हनि जो नालो गिनी, तोखे माफ़ी, तोखे माफ़ी, तोखे माफ़ी। इन माफ़ीअ जे भाव में वञूं वधंदा। दिलि जे अंदरि कंहिं लाइ बुग़्ज़ की न रखूं। बेशक जेकी असां सां थिए थो, असां शायदि कंहिं न कंहिं जन्म में उन सां अहिड़ीअ तरह हलिया हूंदासीं। हींअर रुॻो हिसाबु किताबु पंहिंजो चुकाइण आयो आहे। असीं पाण ख़ुशि थियूं त असांजो हिसाबु किताबु पूरो थी वियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तरसो न त फलाणो अचे मूंसां हीअं हालति कई आहे साईं, हाणे अची माफ़ी घुरे त मां खेसि माफ़ी ॾियां। न, उहो घुरे तंहिंखां अॻु हुनखे माफ़ी ॾेई छॾियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजो वक़्तु हिते पूरो थिए थो। वधीक तरसाइण जी ज़रूरत की न आहे, पर पाण सां इहो वीचार खणी वञो, आत्मावान थियूं। पेंट द पिक्चर्स ऑफ द लॉर्ड, गुरुदेव ईअं चयो न, पेंट द पिक्चर्स ऑफ द लॉर्ड। हिकु हिकु कमकार में, हिकु हिकु वचन ऐं वीचार में वञूं कृष्ण जूं तस्वीरूं चिटींदा। उहे तॾहिं चिटे सघंदासीं जॾहिं असांजे अंदरि आत्मा जो धन वेंदो, वधंदो ऐं आत्मा जो धन वधे थो जॾहिं असीं इहे टे साधन पालन करियूं था। रोज़ कुझु वक़्तु शांत में गुज़ारियूं था, त्याग जे भाव में वधूं था, निमाणा थियूं था, प्रभुअ जे दर ते भिखारी थी अची बीहूं था ऐं खिम्यावान थियूं था। को कीअं हलंदो, सभिनी खे माफ़ी ॾेई छॾियूं था। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।